सियारे में पेर छो फाटी पवंदा आहिनि ऐं पेर छो ख़ुश्क थी वेंदा आहिनि? उन्हनि खे नरम ऐं नॉर्मल रखण लाइ छा करणु घुरिजे? अस्सलाम वालेकुम दोस्तो, गुल हसन रिपोर्टर तव्हांजे लाइ हाज़िर ख़िदमत आहे। अॼु असां ॻाल्हि कंदासीं त सियारे में कुझु माण्हुनि जा पेर फाटी पवंदा आहिनि ऐं उन्हनि मां कॾहिं कॾहिं रत बि वहणु लॻंदी आहे, हू घणो ख़ुश्क थी वेंदा आहिनि। त उन्हनि खे नॉर्मल रखण जे लाइ या नरम रखण लाइ छा छा करणु घुरिजे? दोस्तो, सभ खां पहिरियां त माहौल में आलाण ऐं नमी न हुजण जे करे चमड़ी ख़ुश्क थिए थी। मतिलबु सियारे जे करे माहौल में आमतौर आलाण न हूंदी आहे, जेका नमी हूंदी आहे, जेके ह्यूमिडिटी इंग्लिश में चवंदा आहियूं, उहा न हूंदी आहे। उन जे करे चमड़ी ख़ुश्क थी वेंदी आहे। हिन जो नंबर ॿियो सबबु आहे त गरम पाणी जे करे जिस्म में जेको कुदरती तेल हूंदो आहे उहो बि ख़तमु थी वेंदो आहे। मतिलबु सियारे जे करे, थधि जे करे, सीउ जे करे वक़्त ब वक़्तु असां गरम पाणी इस्तेमालु कंदा आहियूं। जॾहिं उहो जिस्म ते लॻंदो आहे त उहो गरम पाणी जिस्म मां जेका कुदरती हिकिड़ी तेल हूंदी आहे, आयली स्किन हूंदी आहे, उनखे ख़ुश्क करे छॾींदो आहे ऐं उनखे ख़तमु करे छॾींदो आहे। ॿियो थींदो ईअं जो असां सियारे में पंहिंजे जिस्म ते, हथनि ते, पेरनि ते या ॿिए जिस्म ते क्रीम जो इस्तेमालु त कंदा आहियूं, पर इतफ़ाक़ असां पेरनि ते क्रीम जो इस्तेमालु न आहियूं कंदा, जंहिंजे करे बि पेर वधीक ख़ुश्क थी वेंदा आहिनि ऐं उहे फाटी या ॾिरी पवंदा आहिनि। उनखां पोइ खुलियल चपल जेके माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि, छो त सियारे जी थधी हवा जेका आहे जिस्म खे या चमड़ीअ खे डायरेक्ट जॾहिं टच करे थी त उनजे करे बि जिस्म ख़ुश्क थी वेंदो आहे ऐं ख़ुश्क जिस्म वरी पोइ जल्दीअ में फाटी या ॾरी पवे थो। विटामिन बी, विटामिन सी, विटामिन ई ऐं विटामिन ए जो जेको आहे घटि इस्तेमालु, उन सां बि जेको आहे न सो उहे पेर ॾरी पवंदा आहिनि ऐं जिस्म फाटी पवंदो आहे या जिस्म ख़ुश्क थी वेंदो आहे। या उहे माण्हू जिन खे ख़ुदा न ख़्वास्ता शुगर जी बीमारी हूंदी आहे या थायराइड जी बीमारी हूंदी आहे, त उहे बि इन हवाले सां इन्हनि शयुनि जो जल्दी शिकार थी वेंदा आहिनि। हाणे करणु छा घुरिजे? इन मसइले जो हल छा आहे? राति जो सुम्हण खां अॻु में तव्हां नारियल जो या ज़ैतून जो या सरिया जो तेल पंहिंजे पेरनि खे धोअण खां पोइ लॻाए छॾियो ऐं जेकॾहिं तव्हां लगातार इहा प्रैक्टिस कंदा रहंदव त उन सां तव्हांजा जेको पेर आहिनि उहे हिकु त नरम बि थी वेंदा, नॉर्मल बि थी वेंदा ऐं उहा जेके उहे फाटी था पवनि उहा शइ बि ख़तमु थी वेंदी। उनखां पोइ जेकॾहिं अञा कुझु वधीक ॾरियल आहिनि त पोइ पेट्रोलियम जेली जेका हूंदी आहे उहा मार्केट में तव्हांखे मिली वेंदी, सवली बि मिली वेंदी ऐं सस्ती बि मिली वेंदी। उनजो तव्हां इस्तेमालु कयो। गुलाब जो पाणी ऐं ग्लिसरीन पाण में मिक्स करे उहा जेकॾहिं तव्हां वक़्त ब वक़्तु या हिकु ॿ दफ़ा ॾींहं में डेली लॻाईंदव त उन सां बि तव्हांखे सुठो फ़ाइदो मिलंदो। उनखां पोइ पंहिंजी खुराक में सायूं भाॼियूं इस्तेमालु कयो, केलो इस्तेमालु कयो, सूफ़ इस्तेमालु कयो, खीर, अंडा ऐं ख़ुश्क फ्रूट, ख़ासि करे बादाम ऐं अखरोट जेको हूंदो आहे उन्हनि में जाम आयल हूंदो आहे। उहे जेकॾहिं तव्हां इस्तेमालु कंदव त तव्हांजी चमड़ी ख़ुश्क बि न रहंदी ऐं जेका आहे पेर जेके फुटी था पवनि या ॾरी था पवनि उनखां बि तव्हांखे सुठो सारो फ़ाइदो मिलंदो। दोस्तो, तव्हांखे असांजा वीडियो कीअं था लॻनि? पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कजो, पेज खे फॉलो कजो, वीडियो खे शेयर कयो ऐं कमेंट ज़रूरु कजो।